بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله جيت دوسنا خبرات تأملات قرآنية چورانا وهي سوائے ऐं छो था असीं तअम्मुलात क़ुरान में कयूं छो जो अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो अफला यतदब्बरून अलक़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा हिन क़ुरान खे छो नथा सम्झनि छो नथा पढ़नि छो नथा हिन मां फ़ाइदो वठनि जा हिननि जे दिलनि ते ताला लॻी विया आहिनि अल्लाह ताला असांखे तव्हांजा दिलनि जे तालनि जा अलाह ई खोले असांजी दिलूं सही बंदि थी वियूं आहिनि सो ही अॼो जेकी असांखे आयत आहे क़ुरान जी सूरत अल-बक़रा जी 245 आयत अल्लाह ताला हिते अज़ीम आयत में चए थो मन ज़ल्लज़ी युक़रिदुल्लाह क़र्ज़न हसना अलाह खे कर्ज़ केरु ॾींदो अलाह खे कर्ज़ ॾिसो मन ज़ल्लज़ी कहिड़ो उहो माण्हू आहे जेको अलाह खे कर्ज़ ॾींदो ॾिसो अलाह असांखे ॾिए थो अलाह गनी आहे अलाह ॾियण वारो आहे पर हिते असांखे अलाह चए थो मूंखे कर्ज़ केरु ॾींदो मूंखे कर्ज़ केरु ॾींदो छो जो अलाह केॾो पंहिंजे करम ऐं पंहिंजे तवादुअ में चए थो त मन ज़ल्लज़ी युक़रिदुल्लाह क़र्ज़न हसना अलाह असांखां कर्ज़ थो घुरे असांखां ओधर थो घुरे अलाह असांखे ॾिए थो उहो ॾियण वारो आहे वरी असांखां घुरे थो इन जो मक़सदु छा आहे इन जो तर्जुमो छा आहे पहिरीं आयत सॼी पढ़ूं त पोइ सम्झंदासीं इंशा अल्लाह अलाह साईं छा थो चए अल्लाह ताला सूरत अल-बक़रा में इहे 245 आयत में चए थो मन ज़ल्लज़ी युक़रिदुल्लाह क़र्ज़न हसना आहे को अलाह वारो जेको अलाह खे क़र्ज़ हसना अलाह उधार ॾिए अलाह खे फ़युदाइफ़ु लहू अज़आफ़न कसीरा अलाह साईं चए थो उनखे मां मोटाए जेके ॾींदुसि उन्हनि जा अज़आफ़ कसीरा डबल करे हुनखे मोटाए ॾींदुसि वल्लाहु यक़बिदु व यबसुतु व इलैहि तुरजाऊन अलाह जे हथ में सभु शइ आहे यक़बिद व यबसुत उन जे हथ में हथ खोले छॾे कंहिंजा त खोले छॾे थो ॾिसंदे के माण्हू ग़रीब आहे ओचितो सफ़ा शाहूकार थी विया अलाह साईं केॾी महिल कंहिंखे बरकत विझी ॾिनी रोज़ी में उनजा पैसा वधी विया व यबसुत व यक़बिद ऐं के शाहूकार आहे ओचितो हुननि जा सभु शइ ख़तमु थी वई तबाह थी विया ग़रीब थी विया हर शइ उन्हनि जी वजह यक़बिद वो यबसुत जंहिंखे ॾिए थो अलाह से उनजी वो इलैहि तुरजाऊन ऐं उन ॾे तव्हांखे मोटिणो आहे त अल्लाह ताला असांखे हीअ ॿुधाए थो हिते त अलाह पहिरियां असांखां कर्ज़ थो घुरे ऐं चए थो मां उहो डबल करे तव्हांखे मोटाए ॾींदुसि उलमा चवनि था इन में अलाह से असांखे छो थो चए त दुनिया में केरु सदको ॾिए थो त उहो मोटी त ओॾीमहिल त कोन था मिलनि पर उहे इहे असांजे ज़ाहिर में असांजे नज़र में असांजी घटि नज़र जेकी अलाह साईं असांखे त जेको ॾिसो जेके बि माण्हू सदकात कढंदा हुआ फी सबीलिल्लाह ॾींदा हुआ उहे ग़रीब थिया ॾिसंदे त सदाईं ख़ुशि पर ख़ुशि जेतिरा ॾींदा उन खां डबल उन्हनि खे मिलंदा ॾिसो न सहाबी केॾो अज़ीम शान हुआ केॾो न ॾींदा हुआ केॾो न फी सबीलिल्लाह ख़र्चु कंदा हुआ हिते ॾिसो हुनजे सहाबी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾीमहिल तबूक जी जंग ते तयारु पियो थिए मदीने जे मस्जिद में बि ऐं सभिनि सहाबनि खे चई त जंहिं वटि का शइ हुजे त हाणे त असीं हिन फ़ौज खे तयारु कयूं त जंहिंखे जेतिरो हो सहाबिन खे उहे खणी आया त उते ॾिसो न त सहाबी सभु को जेको पंहिंजे घर में का शइ हुई त ओॾीमहिल हज़रत उमर चयो त अॼु अबू बकर खां मां वधीक मूं वटि माल आहे त वञी पंहिंजो अधु माल जेको घर में होसि खणी आयो त नबी करीम पुछियुसि छा मां तरक़्त अहलिक छा छॾे आया पंहिंजे घर में चई त अधु छॾे आयो जेतिरो खणी आयो आहियां पैसा हुआ खाधा हुआ हंध हुआ जेके हुआ अधु छॾे आयो आहियां पंहिंजे अहल औलाद जे लाइ ऐं अधु खणी आयो आहियां त चई त बारक अल्लाह लक नबी करीम उन जे लाइ दुआ हज़रत उमर जे लाइ घुरी अल्लाह साईं तोखे बरकत ॾिए जेके रखी आई जेके छॾे आई जेके खणी आए वरी अबू बकर आयो डुकंदो त उन वटि विहाणो हंधु ऐं तरार हुजे ऐं कुझु जेको सामान जेके थोरा पैसा हुआ खणी आयो त अबू बकर अचे नबी करीम जे अॻियां अची रखियो त अबू बकर खे चई मां तरक़्त अहलिक या अबा बकर पंहिंजे घर वारनि जे लाइ छा छॾियो थिए चई मां उन्हनि जे लाइ छॾियो तरक़्तुल्लाह अल्लाहु लहुम अल्लाह व रसूल मां उन्हनि जे लाइ अलाह रसूल छॾिया कुझु कोन छॾिया हुआ त हिते हज़रत उमर चयो त हल मां अबू बकर जहिड़ो कॾहिं न थी सघंदुसि त नबी करीम परेशान हो फ़ौज वॾी हुई उन्हनि खे तयारु करिणो हो सहाबी घणा उन्हनि खे खाधो घोड़ा सभु तयारूं खाधो खपे पंधु बि वॾो गर्मी बि उन टाइम में ॾाढी त वरी बि उथी चई त मुंहिंजी जहेज़ जैशुल उसरा त जेको बि हिन फ़ौज खे तयारु करण जे लाइ मदद कंदो अलाह मूंसां गॾु हूंदो जन्नत में त हिते उथियो हज़रत हज़रत उस्मान वियो जल्दी घर ऐं पंहिंजी झोलीअ में 1000 दीनार खणी आयो 1000 दीनार उन टाइम में पर अॼोके टाइम में बि लखे भर किरोड़े पैसा थियनि
तो ताजिर हो, पैसे वारो हो हज़रत उस्मान, पंहिंजी झोली में खणी अचे नबी करीम जी झोली में रखी, नबी करीम पंहिंजी झोली में उहो पैसा ॾिसी 1000 दीनार, तमामु घणी मिल्कियत, हेॾां सभिनी सहाबियुनि जी मिल्कियत अधु बि कोन थिए हिन जहिड़ी। हज़रत उस्मान खे ॾिसी ऐं चयईं त नबी करीम जे बारे में चए त मा दर्र उस्मान मा फ़अल बअदल यौम, अलाह ताला जेके उस्मान अॼु खां वठी जेके ॾोह जा के गुनाह करे उहे सभु माफ़ु करे छॾ। त एतिरो करे ऐं वरी बि उन बि करीम वाक़ ॾिनी त केरु मूंखे मदद कंदो, हिन फ़ौज खे तयारु कयूं। त वरी बि हज़रत उस्मान उथियो, 300 घोड़ा, 300 घोड़नि जा ॾाचूं, छो जो रिवायत में आहे त रुकूब यानी सुवारी, पोइ ॾाची जा घोड़ो हो। उन्हनि चई त नबी करीम खे चयो त 300 बईरनि, ॿी हदीस में आहे रिवायत अबू हुरैरा जी, त 300 ॾाची मूं ते आया रसूल बि अहलासिया वक़्ताबिया, उन जो खाधो पिया उन जे मथां तयारु, उन्हनि जा रसा, उन्हनि जे सभु शइ मूं ते आया रसूल अल्लाह। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ॾे ॾिसी ऐं ॾाढो ख़ुशि थियो ऐं 3 दफ़ा चई मा दर्र मा फ़अल उस्मान बअदल यौम, मा दर्र फ़अल उस्मान। ऐं नबी करीम उन जे लाइ ॾाढी दुआ घुरी ऐं चई त हीउ जन्नती आहे ऐं जन्नत में हूंदो मूंसां गॾु। ऐं एतिरो सहाबी ॼण वारा हूंदा। ॾिसो न ॿी जॻह ते अब्दुर्रहमान बिन औफ ताजिर हो मदीने में, त उम्मुल मोमिनीन आयशा धूड़ आसमान में ॾिठी त पुछी सहाबियुनि खां त हीअ धूड़ छाजी आहे? चई माण्हुनि चयोसि या उम्मा या अमर, ही अब्दुर्रहमान जी तिजारत बि थी अचे शाम खां, तिजारत बि थी अचे। चई मूंखे सॾु करे ॾियो अब्दुर्रहमान खे सॾु कई त दर खां ॿाहिरां बीठो, त उनखे चई अब्दुर्रहमान ही तिजारत तुंहिंजी बि थी अचे, धूड़ थी वई आहे आसमान मदीने जी। चई हा। चई मां तोखे बिशारत ॾियां? चई त कहिड़ी आहे अमर, कहिड़ी बिशारत ॾिनी आहे? चई त मूं नबी करीम खे ॿुधो हो त चई त यदखुलु अब्दुर्रहमान अल जन्नत हब्वा, जन्नत जे डुकंदो वेंदो, बांबड़ा पाईंदो वेंदो, तकिड़ो वेंदो हिसाब खां बिना। अब्दुर्रहमान जन्नत में बांबड़ा पाए ज़ोरी अंदरि घिड़ी वेंदो जन्नत में। त उते अब्दुर्रहमान खे जंहिं महिल इहा बिशारत उम्मुल मोमिनीन आयशा ॾिनी, त उहो वरी वराए पुछईंसि या मां असांजे नबी तोखे ईअं चयो? चई हा मूंखे ईअं चई, यदखुलु अब्दुर्रहमान अल जन्नत हब्वा, ज़ोरी डुकंदो बांबड़ा पाए जन्नत में घिड़ी वेंदो। त हिते हिनखे वॾो असरु थियो अब्दुर्रहमान बिन औफ खे। ऐं चई उम्मा ही जेके ॾाचूं जे उठ जेके भरियल अचनि था सामान शाम खां, कतल, खजूर, किशमिश, हर शइ जेकी अचे बि थी, अटो आहे, अन्न आहे, जेकी बि शाम खां अचे थी, मां तोखे शाहिद थो कयां त इहा सभु फ़ी सबीलिल्लाह आहे ऐं मुंहिंजी सॼी मिल्कियत इहा आहे। पर इहा सॼी फ़ी सबीलिल्लाह आहे, मदीने वारनि खे मां हिते सभु विराए फ़ी सबीलिल्लाह ॾींदुसि। सामान न, पर जेके घोड़ा जा ॾाचूं आहिनि उहे बि फ़ी सबीलिल्लाह विराए ॾींदुसि। ऐं अलाह खे ख़बर आहे इन्हनि खां सवाइ मूंखे ॿियो कुझु कोन्हे। त ॾिसो न उहे सहाबी आहे ॼण वारा। तंहिंजे करे अलाह ताला हिते असांखे चए थो मन युक़रिदुल्लाह क़र्दन हसना। असांजो मक़सदु आहे हिन आयत जे सम्झण जो, जेको फ़ी सबीलिल्लाह का छॾींदो छा उन माल खुटंदो? कॾहिं नथो खुटे। अलाह चए थो मूंखे जेको उधर ॾींदो मां उनखे फ़युदाइफ़ लहू अदआफ़न कसीरा, उन्हनि जे बदिले में घणा उनखे बदिलाव ॾेई छॾींदुसि। छो? अलाह ताला ॼण वारो आहे, उहो असांखां ॾिए बि असांखे उहो थो, वरी घुरे बि असांखां उहो थो। छाजे लाइ? त ॾिसे थो असांजी दिलनि ॾे हुनजी नज़र आहे अलाह जी, त हिननि जी दिलि ॾिसां कीअं आहिनि, ॾियण वारा आहिनि या रुॻो वठण वारा आहिनि। छो? के माण्हुनि खे अलाह खां घुरनि था, पर अलाह साईं जेॾी महिल ॾियनि थो त हू दिलि जा पका थी था वञनि। इहो कोन था सोचनि त असांखे अलाह ॾिनो आहे ऐं अलाह असांखे ॾियण वारो आहे, असां उन जे नाले ॾींदासीं त अलाह राज़ी थींदो, असां इन शइ में बरकत पवंदी। न चवंदा, न सोचींदा। सो अलाह साईं असांखे तॾहिं ईअं चए थो मन ज़ल्लज़ी युक़रिदुल्लाह क़र्दन हसना, केरु आहे जो बानो जेको अलाह खे उधर ॾिए पर पोइ उन खां फ़युदाइफ़हु लहू अदआफ़न कसीरा। कहिड़ो माण्हू मूंखे ॾेखारियो जंहिं पंहिंजी शइ फ़ी सबीलिल्लाह ॾिनी ऐं पोइ ग़रीब थी वियो या बुख ते मरी वियो? कॾहिं बि तव्हांखे न मिलंदो। छो? अलाह साईं यक़बिदु व यबसुतु व इलैहि तुरजाऊं, ॾियण वारो त उहो आहे, झलण वारो बि उहो आहे। ऐं अलाह असांखां छो थो घुरे? जे हिते दुनिया में तोखे उनजो एवज़ो न मिलियो त आख़िर में तोखे जन्नत मिलंदी। इन खां वधीक तोखे छा खपे? अलाह ताला क़ुर में तॾहिं असांखे चए थो मन ज़ल्लज़ी युक़रिदुल्लाह क़र्दन हसना। इन आयत खे इंसानु सोचे ऐं पढ़े बार बार ऐं ज़हन में रखे, नज़र जे अॻियां हुजे ऐं सोचे सम्झे त इन जो माना छा आहे, इन जो फ़ाइदो छा आहे, छा सहाबी कंदा हुआ, छा ॾियण वारा हूंदा हुआ। त बि ॾिस
ख़ुशी ख़ुशी दुनिया में विया हलिया ऐं आख़िरत में बि कमाए विया जन्नत में हुननि जो अल्लाह ताला दरवाज़ा खोले छॾींदो जन्नत जा। सो असांखे बि इहो करिणो पवंदो, ईअं न चए असां त अॼुकल्ह ईमान कमज़ोर आहिनि ईअं चऊं कोन था चऊं त सभु शइ ॾेई छॾियो, पर सदको न विसारियो, ज़कात न विसारियो, जेको बि ग़रीबनि जो हक़ आहे उहो कढो त अल्लाह साईं तव्हांखे बरकत बरकत ॾींदो। हिते असांखे किसो यादि थो अचे साद बिन खैसमा बिन अल हारिस, इहे जंग ते बदर जी जंग ते पिया तयारी थिए त उन्हनि खे यानी इहो माउ पीउ ऐं पुटु आहे उहे हू पुटु चए पियो पीउ खे त मूंखे छॾ मां वञा बदर जे जंग ते। त अल हारिस हुन चयोसि त साद तूं जे वेंदे त छोकिरियूं हुन भेनरूं उन्हनि जो केरु कंदो पोयां। त इहो ॿिन्हिनि पुट ऐं पीउ चयो त असीं छा था कयूं भला, नालो कढूं कोड़ो कढूं, जीअं चवंदा हुओ कोड़ो कढूं, जंहिंजो नालो निकितो भले उहो वञे भला, त उन जो नसीबु। त जंहिंमें कोड़ो कढूं त पुट जी नालो निकितो, त पुट जो जेको साद नालो हुओसि उन चयो त मां बसि बाबा मां हाणे मुंहिंजो नालो निकितो मां थो वञा जिहाद ते। त पीउ चयुसि त अॼु मुंहिंजो जे तो ते हक़ु आहे त मूंखे छॾ ऐं मां वञा इन जंग ते, त ऐं तूं हिते वेह घर। त पुटु चयुसि त साद जे ॿी का शइ हुजे हा बाबा त मां उन में मां तोखे हर शइ ॾेई छॾियां आहियां, या बि उन या अबती लो कान, इहो साद चयो पंहिंजे पीउ खे। त अल हारिस साद जेको छोकिरो हो उन चयो पंहिंजे पीउ खे ॿी का शइ हुजे हा त मां उहो हाज़िर तोखे मां ॾियण जे लाइ तयारु आहियां, पर हीअ जन्नत आहे बाबा, जन्नत मां तोखे मां छॾे तोखे कीअं ऐं मां तोखे मोकिलियां मां न वञा, हीअ जिहाद आहे फी सबीलिल्लाह मां वञा। त पोइ हुन पीउ चयुसि अल हारिस चयो ठीकु आहे तूं वञ भली तूं वञ। पोइ वियो उते बदर जी जंग में उहो शहीद थियो। त उते जो शहीद थियो त वरी उन पीउ जेको सदाईं हसरत में हूंदो मदीने में चवंदो त मुंहिंजो पुटु वियो हलियो जन्नत ते मूंखां अॻु में ऐं मुंहिंजो कॾहिं वारो ईंदो। त वरी सुभाणे उन्हनि जो वारो जंहिंमहिल आयो त जेॾीमहिल वरी ॿी जंग शुरू थी, इहो उहद जी जंग जेॾीमहिल आई त उनजो पीउ जल्दी तयारु थी निकितो ऐं उहो उन जे लाइ तयारु थी पंहिंजे छोकिरी नियाणियुनि खां ऐं घर वारनि खां मोकिलाए वियो ऐं उते शहीद थियो। इहो किताब अल इसाबा में इहो ॾिसो पीउ ऐं पुटु जन्नत ॾे कीअं था हिमत करे भॼनि। त हू चए थो मां वञी शहीद थियां, अॻ में हू चवंदो मां वञी शहीद थियां। साद पंहिंजे पीउ खे अल हारिस खे चई ॿी का शइ हुजे हा त मां बाबा तोखे ॾियण जे लाइ तयारु आहियां, पर हीअ जन्नत आहे, जन्नत जे बारे में मां तोखे वारो मां तोखे कोन ॾींदुसि। ऐं पोइ हुन पीउ बि ॾिसनि छा चयईंसि तुंहिंजो नालो निकितो आहे पर मूंखे छॾ त मां वञा जिहाद ते, ऐं उहो बि शहीद थियो उहद जी जंग ते। पर ॾिसो न मक़सदु त सहाबी कीअं मौत ॻोल्हींदा हुआ त आख़िरत ॾे वञूं, अलाह ॾे वञूं, अलाह सां मिलूं। अॼुकल्ह माण्हू मौत खां एॾो था ॾिजनि ॼण की मरंदा ई कोन। त अलाह साईं असांखे बचाए ऐं इन ग़लति सोच खां बचाए। अलाह ताला असांखे तव्हांखे ग़ुफ़रान ज़ुनूब जे वॾी दिलि जे। हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।